लकी गुलाम शाह मां ख़बर मां शिरकंदासी बरसातन तबाही मचाई छॾी आहे। छित किरण जे नतीजे में सॻियूं मासूम गुलनि जहिड़ियूं भेनरूं दॿिजी फौत थी वियूं आहिनि। ख़बर मां लकी गुलाम शाह मां शिर कई पिया बरसातन तबाही मचाए छॾी आहे। घर जी छित किरण जे नतीजे में ॿ सॻियूं मासूम गुलनि जहिड़ियूं भेनरूं दॿिजी फौत थी वियूं आहिनि। ॻोठ माड़ी हाजिन शाह में घर जी छित किरण सबबि ॿ भेनरूं 10 वरिहं जी फ़हमीदा 67 वरिहं जी साइका धी मीर दोस्त मोहम्मद बलोच न्याणियूं दॿिजी फौत थी वियूं आहिनि। लकी गुलाम शाह मां ख़बर मां शेर कई पिया बरसातन तबाही मचाए छॾी आहे। घर जी छित किरण जे नतीजे में ॿ सॻियूं मासूम गुलनि जहिड़ियूं भेनरूं दॿिजी फौत थी वियूं आहिनि।